हालाणी में केलनि जे वापारी पारां मज़दूर मीर ख़ान सोलंकी खे मज़दूरी घुरण तां कूड़नि केसनि समेत मौतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ मज़दूर मीर ख़ान सोलंकी प्रेस क्लब पहुचे एहतजाज कंदे चयो त मां मज़दूर आहियां। केलनि जे वापारी आसिफ़ सहतो वटि गुज़िरियल 4 महीननि खां मज़दूरी कंदो आहियां। अॼु मां मालिक खां गुज़िरियल 3 महीननि जी पघार घुरी त मुंहिंजे मथां ॾ मरिजी पियो। गारगंदनी मूंखे धिकारी बाग़ मां कढी छॾियो। हुन जो त केलनि जो वापारी आसिफ़ सहतो मुंहिंजे घर पहुची मूंखे मारण लाइ पहुतो। मुंहिंजे भाउ हुनखे मिंथू करे वापसि कई, चयो त तुंहिंजे भाउ खे मां न छॾींदसि। हिन एहतजाज कयो त केलनि जो मालिक ताक़तवर आहे, मां ग़रीब आहियां, मूंखे डपु आहे त मुंहिंजे मथां कूड़ा ऐं मनगढ़ंत इल्ज़ाम हणाए किथे मूंखे माराए न विझे ऐं कूड़नि केसनि में फासाए न विझे। हुन चयो त सेठ ॾे मुंहिंजे 3 महीननि जी मज़दूरी रहियल आहे या घुरी अथमि त मुंहिंजे मथां न मरिजी पियो। हुन SSP DSP ऐं SHO हालाणी खां घुर कई त मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। भाऊ मुंहिंजो मसइलो इहो आहे, मां मज़दूर माण्हू आहियां, लीमन जे बाग़ ते बीठो त आसिफ़ सहते वटि मां हुन खां पैसा घुरिया, मूंखे गारी ॾिनी, घटि वटि ॻाल्हायो वियो आहे ऐं मूंखे धमकियूं ॾिनियूं वयूं त मां ॿधाईंदुसि ऐं चोरीअ जो इल्ज़ाम हणी काथे काथे मां हाथी उकराईंदुसि ऐं मूं ग़रीब आहियां, मां काॾे वञा, मुंहिंजा ॿचिड़ा बुख ते वेठा आहिनि, मां नाजाइज़ आहे, मूंखे 3 महीननि जी पघार नथो ॾिए, मूंसां बेइंसाफ़ी आहे, नथो ॾिए। मूंखे कल्ह माण्हू हमिलो करे भेण आयो, मूंखे गारियूं घटि वधि ॾिनियूं, मां पघार घुरी आहे त 4 माण्हू मूं ते वठी आयो, हिकिड़ो आसपो 3 ॼणा ॿिया मूंखे वठी हमिलो करे घर ते धक हणणु आयो आहे, मां पंहिंजी पघार घुरी वई आहे ऐं मूंखे पंहिंजा पैसा नथो ॾेई वञे। मुंहिंजो नाइंसाफ़ी छोकिरो कई वई आहे, मूंसां तमामु बेइंसाफ़ी आहे। मूंखे चयो त मां तोखे सॼो साल रखंदुसि, तंहिं करे मां पंहिंजी कणिक बि न लुटी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।